ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 251 क़िस्त में कमीनो कमाल ख़ान ऐं रईस गफ़ार ख़ान हिक ॿिए जे साम्हूं थींदा। थियण वारो आहे हिकु वॾो धमाकेदार तकरार। रईस गफ़ार ख़ान जे ख़ासि माण्हूअ खे चाचे खे कमाल ख़ान ॻीचीअ खां वठी अहिड़ो असरु कयो आहे जो संदसि रईस गफ़ार ख़ान हाणे कमाल ख़ान खे बख़्श कोन कंदो। कमाल ख़ान जे नक में नोड़ी विझी रईस गफ़ार ख़ान सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं ईअं नचाईंदो जीअं मेले में भोली नचंदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 251 क़िस्त में अव्हां ॾिसंदा त रबन पंहिंजे भाउ राणे जे चवण ते कमाल ख़ान जी हवेली में घिरी बंदूकनि जे ज़ोर ते कमाल ख़ान खे पाण वटि जरगुमाल बणाईंदो। ना सिर्फ़ रबन पर रबन जी भेण पठाणी भी कमीने कमाल ख़ान सां घटि कान कंदी। जी हाँ नाज़रीन, हाणे रबन कमाल ख़ान खे कोन छॾींदो। ईंदड़ क़िस्त 251 में रबन जी धमाकेदार एंट्री कमाल ख़ान जी ज़िंदगी ज़हर करे छॾींदी। कमाल ख़ान उहो वासींग ऐं खपुर नांग आहे जंहिं रबन जहिड़नि केतिरनि ई मासूमनि जूं ज़िंदगियूं बर्बाद कयूं। रबन हिकु न पर कुलसूम जी ज़िंदगी, मीरा जी ज़िंदगी, शानी जी ज़िंदगी बर्बाद करण में कमाल ख़ान जो वॾो अहम किरदारु आहे। हाणे त कमाल ख़ान पंहिंजे ई वॾे भाउ रईस गफ़ार ख़ान जे खून जो प्यासी बणियल आहे। ख़बर नाहे त कमाल ख़ान जो अंत कॾहिं थींदो। कॾहिं रबन जहिड़ो दोदो पुटु अची कमाल ख़ान जी मुंडी लाहे ॻोठ वारनि जे पेरनि में फिटी कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 251 क़िस्त में ग़ुलाम जहिड़ो दलाल भी निर्वार थी वेंदो। ग़ुलाम जहिड़े दलाल खे निर्वार केरु कंदो? आख़िर कॾहिं ग़ुलाम पंहिंजे गुनाहनि जी भरियल किताब सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं खोले साफ़ साफ़ ॿुधाईंदो त ग़ुलाम जहिड़े दलाल पंहिंजनि लखनि जे एवज़ ना सिर्फ़ पंहिंजे पीउ खे मारियो पर पंहिंजी जीजल माउ खे भी घुटो ॾेई मारे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 251 क़िस्त में राणो भी होश में अची वेंदो ऐं रबन खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD टीवीअ ते। अल्लाह हाफ़िज़।